अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक शोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त चौथी। 1941 ईस्वीअ जे सियारे में पटना में ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन जी कॉन्फ्रेंस थी रही हुई। उन में शिरकत लाइ मूं अटकल 10 नौजवाननि खे हलण लाइ तयारु कयो। उहे सभु सिंध जे वॾे शहर कराचीअ में शागिर्दनि ऐं कम्यूनिस्टनि जी जिदोजहद में शामिल ऐं मुतहरिक हुआ। असां कॉन्फ्रेंस खां हिकु हफ़्तो अॻु में निकितासीं, छो त ख़्यालु हो त लाहौर, अमृतसर, लखनऊ ऐं कलकत्ते मां बि चकर हणी अचूं। लाहौर पहुतासीं त इंदर कुमार गुजराल, जेको उन वक़्तु पंजाब जी सूबाई स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन जो सेक्रेटरी हो, उहो असांखे स्टेशन ते वठणु आयो। बाद में न असांखे शागिर्दनि जी हिकु हॉस्टल में रहाइण जो इंतज़ाम कयो। मूंखे पासीरो करे चयईं, शागिर्दनि जी सियासी लाइन में ज़बरदस्त फेरो अचिणो आहे, जंहिं करे पटना कॉन्फ्रेंस हिकु हफ़्ते लाइ मुलतवी कई वई आहे। उहो कोन ॿुधायईं त कहिड़े क़िस्म जो फेरो अचिणो आहे। पोइ असां हिकु ॾींहुं लाहौर में रही घुमी फिरी ॿिए ॾींहुं अमृतसर लाइ रवाना थियासीं। फरवरी जे महीने में उन वक़्त जे पंजाब लाहौर में सिखनि जो वॾो अहम किरदारु हो। सियासत, समाजी शोभन तोड़े तालीम जे खेत्र में सिख ऐं हिंदू घणो अॻिते हुआ। सर सिकंदर जे वॾ वज़ारत में हिंदुनि तरफ़ां लाला छोटू राम ऐं सिखनि तरफ़ां बलदेव सिंह एवज़ी तौरु शामिल हुआ। कम्यूनिस्ट पार्टी ऐं उन सां वाॻियल शागिर्द, हारी ऐं मज़दूर तहरीकूं पंहिंजे उरूज ते हुयूं। मूंखे यादि थो पवे त हिंदुस्तान जो क़ाबिल एहतराम खुशवंत सिंह ऐं मौजूदा दौर में CPM जो सरबराह सरदार सरजीत सिंह बि उन ज़माने में शागिर्द तहरीक में सरगर्म हुआ। अमृतसर जो हिकु ॾींहं जो दौरो करे असां लखनऊ लाइ रवाना थियासीं। उते असां सां पुराणो शांति निकेतन जो ॼातल सुञातल दोस्त बलदेव सिंह स्टेशन ते मिलणु आयो, जेको यूपी में कम्यूनिस्ट पार्टीअ जे घणो वेझो हो। उन मुंहिंजे कन में सुरवाट कयो, बहितर ईअं थींदो त तव्हां सिधा शांति निकेतन ऐं कलकत्ते हलिया वञो, जिते तव्हांखे कुझु पाण में सलाह मशवरो करण जो मौक़ो मिली वेंदो, छो त पार्टीअ में घणो बड़धक मतल आहे ऐं तव्हांखे ख़ासनि सरप्राइज़िस लाइ तयारु रहणु खपे। उन करे जो रूस जे मथां मई 1941 ईस्वीअ में जेको नाज़ी फ़ौजुनि हमलो कयो हो, उन जे नतीजे में घणा कम्यूनिस्ट ॿुॾतर जो शिकार आहिनि ऐं मुमकिन आहे त पटना में पार्टी लाइन ओचितो एंटी एम्पेरियलिस्ट वार मां बदिलजी पीपल्स वार जो नारो न बणिजी पवे। अहिड़ी तब्दीलीअ लाइ तव्हांखे ज़हनी तौरु तयारु रहणु घुरिजे। असां पोइ लखनऊ में लहण बदिरां सिधा शांति निकेतन वियासीं। मां उते रही पियुसि ऐं बाक़ी नौजवान हिकु ॾींहुं शांति निकेतन में रहण खां पोइ कलकत्ते हलिया विया ऐं उते पंहिंजे पुराणनि उस्तादनि अनिल चंदा, कृष्णा करपलाणी ऐं मुंहिंजे दोस्त कृष्ण खटवाणीअ सां मुलाक़ात कयाऊं। कृष्ण खटवाणीअ सां मुंहिंजी सुञाणप कराचीअ में स्टूडेंट्स यूनियन जे स्टडी ग्रुप में थी हुई ऐं हू अॻे ई नंढड़ो किताबु टुटल तारूं नाले छपाए चुको हो। मां उहो किताबु पढ़ी हिन खे शांति निकेतन वञण लाइ आमादा कयो ऐं हिन उते ई वञी दाख़िला वरिती। मां हुन जे दोस्त हुजण जे नाते सां इंटरनेशनल हॉस्टल में बहसियत महिमान जी टिकियुसि, पर 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे टाइफाइड थी पियो। इलाज सां पाण भरो थियुसि त 3 ॾींहंनि खां पोइ मूंखे कृष्ण खटवाणी ऐं बलदेव सिंह, जेको पिणु उते पहुची चुको हो, स्टेशन ते छॾणु हलिया ऐं मां पटना स्टूडेंट कॉन्फ्रेंस में 2 ॾींहं लेट पहुतुसि। वाट ते जबलनि ऐं वणनि जो नज़ारो ॾिसी हैरान थियुसि त सारी ज़मीन ॻाढ़ी लॻी पई आहे। पुछण ते मालूम थियो त उहा ई ॻाढ़ी मिटी 72% लोह सां भरियल आहे, जंहिंखे पिघारे साफ़ करे जमशेदपुर स्टील मिल्स 15 लख टन ऊचे क़िस्म जो लोह ऐं रुख पैदा कंदी आहे। कॉन्फ्रेंस में पहुचंदे ई
मूंखे सिंध वारनि दोस्तनि ॿुधायो त हिते जेका पॉलिसी पास थियण जी कोशिशि थी रही आहे सा बिल्कुलु अॻी लाइन खां मटियल आहे। उन्हीअ में अंग्रेज़ हुकूमत खां सहकार जी सोच शामिल आहे। मूं नई लाइन खे मञण खां नाबरी वारी त कॉन्फ्रेंस जे बानीकारनि तरफ़ां वठां शुरू थी वई। मूं उन्हनि खे नेठि उहो चयो त असां सिंध जा नुमाइंदा मोटी कराचीअ में उहो फ़ैसिलो कंदासूं त तव्हां सां असां केतिरो सहकार करे सघूं था। मूं उन्हनि खे उहो बि ॿुधायो त मुंहिंजे शागिर्दनि में उन करे बि हलंदी पुॼंदी आहे जो मां पुख़्ते साम्राज दुश्मन सोच रखां थो ऐं अक्सर शागिर्द कम्यूनिस्ट न आहिनि, पर कांग्रेस ऐं सोशलिस्ट पार्टीअ जा हमदर्द आहिनि ऐं हू कम्यूनिस्ट पार्टीअ जी क़यादत खे उन करे मञनि था जो कम्यूनिस्ट पार्टी साम्राज दुश्मन महाज़ जो हर अवल दस्तो आहे। उन कॉन्फ्रेंस में कम्यूनिस्ट पार्टीअ जे बदिलियल पॉलिसीअ खे पेश करण लाइ मियां इफ्तिखारुद्दीन सजाद ज़हीर ऐं दहली स्टूडेंट्स फेडरेशन जे सरबराह फारूकीअ बदिलियल लाइन पेश कई। उन्हनि जे तक़रीरुनि मां मूंखे अंदाज़ो थियो त सजाद ज़हीर ऐं फारूकी पूरी तरह कम्यूनिस्ट पार्टीअ जे बदिलियल सोच जा तर्जुमान हुआ, पर मियां इफ्तिखारुद्दीन जी तक़रीर मां अंदाज़ो थियो त उन में कुझु तहफ़ुज़ात हुआ, छो त हू उन वक़्तु पंजाब कांग्रेस कमेटीअ जो सदर हुयो ऐं वेझड़ में गांधीअ तरफ़ां हलायल तहरीक में मख़सूस माण्हुनि कानून जी मुखालिफ़त कंदे जेल काटिया। उन तहरीक जे पोइवारीअ में मियां इफ्तिखारुद्दीन तक़रीबन 1 साल जेल काटे पहुतो। उन जे तक़रीर में अगर मगर एतिरी हुई जो मालूम पियो थियो त हू जवाहरलाल नेहरू वांगुरु ॿिए वाटे ते बीठो। हिते हिकु लतीफ़ो ॿुधाईंदो हलां जंहिंजो वास्तो इनक़लाबी शाइर इसरारुल हक़ मिजाज़ सां आहे। सोवियत यूनियन ते हमले बाद जवाहरलाल नेहरू हिकु गरजाणीअ में चई रहियो हो, हिकु तरफ़ मुंहिंजो अधु मग़ज़ चवे थो त अंग्रेज़नि जी मुखालफ़त जारी रखां, ॿिए तरफ़ दिमाग़ जो ॿियो हिसो चवे थो त सोवियत यूनियन जे बचाव लाइ अंग्रेज़नि सां फ़िलहालु झेड़ो टारे छॾियां। उन ते मिजाज़ जेको जवाहरलाल जे पुठियां वेठो हो उतां वाको करे चयो, पंडित जी आपके दिमाग़ का आधा हिस्सा तो ख़ाली है। उन जे ते सॼो जलसो टहकड़नि में पइजी वियो। मिजाज़ नई टहीअ जो शाइर हो ऐं उन जो मौत आख़िर में घणी शराब नोशीअ जे करे सुतत थियो। मथे ज़िक्र कयल किल टहकड़े खे संजीदगीअ सां वठिजे त ख़ुदि जवाहरलाल नेहरूअ जे अगर मगर ऐं मुंतशिर दिमाग़ जी तर्जुमानी मियां इफ्तिखारुद्दीन पटाना स्टूडेंट्स कॉन्फ्रेंस में बि करे चुको हो। कराची पहुतासीं त बग़ावत अॻे ई शागिर्द तहरीक अंदरि कर खयों बीठी हुई। असांजी आजियां करण बदिरां नुक्ताचीनी जो तूफ़ान खड़ो थी चुको हो, जंहिंजी अॻुवाणी अर्जन शाहाणी ऐं लाड़काणे जा मुंहिंजा पुराणा दोस्त करे रहिया हुआ। असां जिते अॻे इज़त जी निगाह सां ॾिठा वेंदा हुआसीं उते असां मथां फिटकार पवणु शुरू थी चुकी हुई। उन करे मूं चिट्टो बयानु ॾिनो। असां सिंध स्टूडेंट्स फेडरेशन खे ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन खां अलॻि करे पाण में खुलियल बहस मुबाहिसे खां पोइ अक्सरत जी राय सां ॿधल रहंदासूं। कांग्रेस ऐं सोशलिस्टनि वॾो ज़ोर लॻायो त असांखे शागिर्द तहरीक मां तड़े कढियो वञे, पर असांजो हुशु केवल रामाणी खां वठी मूं ताईं एतिरो गहरो असर ऐं कमु कयल हो जो शागिर्दनि असां सां पंहिंजा लाॻापा बरक़रार रखिया ऐं घणा त वरी नए सिर सोचण ते मजबूर थिया। उन विचताईअ जो नतीजो हो जो आम शागिर्दनि जे दबाव हेठि आख़िर में 1942 ईस्वीअ जे 8 अगस्त खां हलायल कैट इंडिया तहरीक में शरीक थियणो पियो ऐं शागिर्दनि में कम्यूनिस्ट पार्टीअ जो वक़ार बरक़रार रहियो ऐं ॿियनि इलाइक़नि वांगुरु कम्यूनिस्ट पार्टी शागिर्दनि खां धार न रही। 26 जनवरी 1943 ईस्वीअ में मूंखे गिरफ़्तार करे जेल में विधो वियो। जेल में रहंदे मूं कम्यूनिस्ट पार्टीअ जी सोच ऐं फ़िक्र जो वधीक न रुॻो पाण मुतालियो कयो, पर सवें शागिर्दनि खे कांग्रेस जे लीडरनि खां जेकी शिकायतूं हुयूं तन बाबति असराइतो किरदारु अदा कयो। जेल में चोटीअ जे कांग्रेसी लीडरनि सां रहियुसि ऐं उन्हनि जी इज़त जो हक़दार थियुसि। उन्हनि मूंसां पूरी तरह सहकार कयो ऐं पंहिंजी तजवीज़ ते स्टडी सर्कल्स वरितियूं। सॼो माहौल इल्म ऐं अक़ल जे मैदान में बदिलजी वियो, जंहिंजे नतीजे में कांग्रेस जा चोटीअ जा लीडर उहो महसूसु करणु लॻा त कम्यूनिस्ट पार्टीअ में सुठा ईमानदार ऐं ॾाढा पढ़ियल माण्हू बि आहिनि ऐं हू सिर्फ़ु असांखे अंधो विश्वास ते भंभलाए न सघंदा। 16 महीननि जी नज़रबंदी खां पोइ मूंखे 1944 ईस्वीअ जे जुलाई महीने में आज़ादु कयो वियो।
यूरोप में जंग ख़त्म थी चुकी हुई ऐं ओभर में जापान सां विढ़ण लाइ गॾियल क़ौमूं इंग्लैंड, अमेरिका, रूस ऐं चीन पूरी कुवत सां चुरपुर में हुआ। मां जेल मां 7 फील टाइम कारकुन पाण सां वठी ॿाहिरि आयुसि। जन बाद में मूंसां गॾिजी 7 फुल टाइम कारकुन पाण सां वठी ॿाहिरि आयुसि। जन बाद में मूंसां गॾिजी शागिर्दनि, अदीबनि ऐं मज़दूरनि में कमु कयो। एतिरे क़दुरु जो 1947 ईस्वीअ जी लॾ पलाण में जॾहिं सभु कांग्रेसी लॾे विया त असां 6 कुल वक़्ती कारकुन 1948 ईस्वीअ में गिरफ़्तार थी 1951-52 ताईं जेलनि में रहियासीं। कीरत बाबाणी, गुलाब भगवानाणी, AK हांगल ऐं पोहू मूंखां अॻु पर हिक ॿिए खां पोइ आज़ादु थिया ऐं मां 1952 ईस्वीअ में मार्च महीने जी 3 तारीख़ ताईं जेल में रहियुसि। बाद में मूंखे सुप्रीम कोर्ट जे 1952 ईस्वीअ जे फ़ैसिले मुताबिक़ आज़ादी हासिलु थी, जंहिंमें पाकिस्तान सिक्योरिटी एक्ट खे रद्द कयो वियो ऐं उन फ़ैसिले जे नतीजे में 150 ॿिया कानून बि रद्द थिया। 1942 ईस्वीअ जी शुरूआति में वकालत जी पढ़ाई छॾे ॻोठ हलियो हुयुसि, छो त मुंहिंजा केतिरा दोस्त ऐं हम क्लास आर्मी में भर्ती थी रहिया हुआ। जन में बिलो टहलवामाणी ऐं पंजाब जा केतिरा दोस्त जहिड़ो फैज़ अहमद फैज़, मज़हर अली ख़ान ऐं कई सिख कामरेड कमीशन ऑफिसर तौरु भर्ती थी रहिया हुआ। मूंखे लॻो त कम्यूनिस्ट आर्मीअ जे अंदरि चङी चोखे अंग में सोशलिस्ट ऐं कम्यूनिस्ट ख़्यालनि जा माण्हू उन ख़्याल खां मोकिले रहिया हुआ त जीअं आर्मीअ जे अंदरि कमु करे कुझु कम्यूनिस्ट ख़्यालात जा माण्हू पैदा करे सघजनि, छो त हिकु भाड़े तो आर्मीअ खे बदिलाइण लाइ इनक़िलाबी सोच पैदा करणु इंतिहाई ज़रूरी आहे। कम्यूनिस्ट पार्टीअ तां बंदिश लही चुकी हुई। रूस, अमेरिका, बर्तानिया ऐं फ्रांस जे विच में दोस्ताणो माहौल पैदा थी चुको हो ऐं इंग्लैंड में अमेरिका जा लखे कम्यूनिस्ट सोल्जर ऐं ऑफिसर फ़ौज में शामिल थी मुख़्तलिफ़ महाज़नि ते पहुची चुका हुआ। कम्यूनिस्ट पार्टीअ जे मेंबरनि खे हिदायत हुई त हू हर हंधि जिते बि वञनि त वेझे में वेझे कम्यूनिस्ट पार्टीअ जे ऑफिस सां राब्तो कनि। उन सिलसिले में केतिरा ई बर्तानवी ऐं अमरीकी ऑफिसर असांजे ऑफिस में ईंदा हुआ ऐं जेकी बि ॾींहं कराचीअ में रहंदा हुआ त उते मूं समेत ॿियनि कामरेडनि सां बि लह विचण में ज़रूरु ईंदा हुआ। ख़ासि तरह सां उहे मुंहिंजी अंग्रेज़ीअ जी बहितर ॼाण ऐं तालीम जे पस मंज़र खां ॾाढो मुतासिर थी मूंसां ख़ुलासियूं कचहरियूं कंदा हुआ। अहिड़ीअ तरह हिकु बैन अल-अक़वामी सतह जी नज़रियाती ॼाण मूं में वधी ऐं मां हिकु मज़लूम ऐं नंढी क़ौम जे फ़र्द जी हैसियत में उन्हनि जी मुहबत ऐं इज़त खां घणो मुतासिर थियुसि। ओचितो रीचक आयो त छो न उन इहा बैन अल-अक़वामी फ़ौज जी सथ में शामिल थी कुझु किरदारु अदा कजे। मां ॻोठ आयुसि ऐं अटिकल मार्च खां वठी जुलाई जी 25 तारीख़ ताईं ॾंड बैठकूं, कसरतूं ऐं मलूं विड़ी पंहिंजी सिहत ऐं ताक़त एतिरी जो भायमि त मां सिपाहगीरीअ जी ज़िम्मेवारियुनि ऐं तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करे सघां थो। 26-27 जुलाई ते कराची पहुतुसि ऐं अञा ताईं ॿुॾ तर में हुयुसि त कीअं भर्ती थिजे त कांग्रेस तरफ़ां अंग्रेज़ जो ठाह मिशन जेको एस्टीफोर क्रप्स जे रहबरीअ में आयो हो उहो नाकाम थी मोटी वियो, छो त गांधीअ चवाणी हिंदुस्तान खे जंग खां पोइ आज़ादी ॾियण जो वाइदो ईअं आहे जीअं हिकु खुटल या ॾेवाले में वियल बैंक तरफ़ां पोस्ट डेटेड चेक वठणु। गांधी कार्ड द क्रिप्स ऑफर पोस्ट डेटेड चेक ऑन फेलिंग बैंक। मां अंग्रेज़नि ऐं कांग्रेस जी छिकताण सबबि अञा मुंझियल होसि त छा कजे त उन विच में 8 अगस्त 1942 ईस्वीअ ते कैट इंडिया तहरीक जो ऐलान थियो, जंहिंजो नारो हो मुड़ुस थी विढ़ो या मरो। 8 तारीख़ ते शागिर्दनि जा वॾा जुलूस निकिता ऐं हंधा हंधा लठबाज़ी ऐं ॻोड़ा आणींदड़ गैस जे इस्तेमाल जूं ख़बरूं अचण लॻियूं। नई चाली में शागिर्दनि जी हिकु जुलूस मथां रोइस्ट पार्टी तरफ़ां भर्ती थियल गुंडा पुलिस खे बेदर्दीअ सां हमिलो करण जो हुकुम मिलियो। मां उन्हनि लफ़ंगनि जे लठियुनि खां पोइ ते हटी अची घर पहुतुसि ऐं ॿिए ॾींहुं यानी 9 अगस्त ते मौजूदा जिना इस्पताल पुराणी सिविल इस्पताल जे पोयां शागिर्दनि जे हिकु जुलूस सां गॾोगॾु फुटपाथ तां हली रहियो हुउसि त ओचितो लठियुनि जो वसकारो थी वियो।
ऐं मां विच रस्ते ते पुलिस वारनि जे घेरे में मथे मां रतु ॻाड़ींदे किरी पियुसि, जितां मूंखे ॿियनि धकी शागिर्दनि समेत कांग्रेसी वॉलंटियरनि खणी इस्पताल जी इमरजेंसी वार्ड में पहुचायो। मुंहिंजे मग़ज़ में जेको लोड जो धकु लॻल हो उनखे 3 टाका लॻाए मूंखे वधीक इलाज लाइ इस्पताल में वरी अचण लाइ चयो वियो। पर मां घणी बुॾतर जी हालत में हुअण सबबि उहो फ़ैसिलो न करे सघियुसि त तहरीक में पूरी तरह शामिलु थियां, उनखे लीड कयां या पंहिंजी कम्यूनिस्ट सोच जी पैरवी कंदे तहरीक में हिसो वठण खां परे रहां। दोस्तनि ऐं साथियुनि जो दबाउ हो त पूरी तरह तहरीक जो साथ ॾेई उन जी रहबरी कयां। मूंखे सॼे जिस्म ते एतिरा त लठुनि जा धक लॻल हुआ जो पूरी तरह हलण चलण जहिड़ो थियण लाइ बि मूंखे 1 हफ़्तो लॻो। मूंखे ॿुधायो वियो त मुंहिंजी गिरफ़्तारीअ लाइ वारंट निकिरी चुका आहिनि ऐं मूंखे एहतियात सां हिते दोस्त वटि तरसायो वियो, जितां मां सिजल ते खां पोइ मेठाराम हॉस्टल, शेवा कुंज ऐं ॿियनि शागिर्दनि जी हॉस्टलुनि जा चकर लॻाए ईंदो हुउसि ऐं नई चाली जी कराची चेंबर ऑफ कॉमर्स में क़ाइमु कयल आरज़ी इस्पताल मां मथे में लॻल धक जी मलम पट्टी बि कराए ईंदो हुउसि। वेस बदिलाए मूं मरहटे नमूने जी धोती ॿधणु शुरू कई ऐं अक्सर करे ऐनक अखियुनि ते चाढ़े हलंदो हुउसि ऐं या ॼमार सूट कोट न पाइण जे बावजूदि कंहिं दोस्त खां सूट कोट वठी पाइणु शुरू कयुमि। मुंहिंजूं लाॻीतियूं मीटिंगूं हॉस्टलुनि जे शागिर्दनि सां थींदियूं रहंदियूं हुयूं ऐं वक़्ती वक़्ती नारायण दास पेचर ऐं काज़ी मुजतबा ॿिन्ही लेबर लीडरनि सां बि मिली ईंदो हुउसि। काज़ीअ मूंखे चयो, तूं जेकॾहिं लेबर में कमु करीं त मां SP सां ॻाल्हायां। मूं चयो उहो नामुमकिन आहे जो SP मुंहिंजे लेबर में कमु करण लाइ राज़ी थिए। पर काज़ीअ जॾहिं हुन सां ॻाल्हि कई त हुन चयसि उहो माण्हू घुर्बल आहे, तंहिं करे मूंखे हथु करे ॾे। काज़ी मूंखे कुझु वक़्त लाइ ग़ाइबु रहण जी सलाह ॾिनी। अटकल 11 अगस्त खां वठी जनवरी 1943 ईस्वीअ ताईं मां गिरफ़्तार थियण खां बचंदो रहियुसि ऐं 25 जनवरी जी क्रिसमस डे ते शांति निकेतन जे शागिर्दनि तरफ़ां रचायल मेले में राति जे वक़्तु 9 वॻे पहुतुसि त मूंखे हिकु माण्हू अंदरि हाल मां सॾु करे चयो, तुंहिंजा दोस्त ॿाहिरि बीठा आहिनि। मां हुन सां गॾिजी दर वटि आयुसि त 4-5 CID जा हमराह चौधारी फिरी विया ऐं मूंखे गिले अची बोल्टन मार्केट वारी लाकअप में बंदि कयाऊं, जिते मां 14 ॾींहं रहियुसि। हुन विच में केतिरा ई गिरफ़्तार थियल कैदी, गुंडा ऐं मवाली वग़ैरह बि लाकअप में ईंदा रहिया। सिहत सुठी हुई, उन करे उहो 14 ॾींहंनि जो दोज़ख जहिड़ो वक़्तु गुज़री वियुसि। बाद में मूंखे कराची जेल में वाड़ियो वियो। उते 1500 कांग्रेसी अॻवान ऐं कारकुन अॻे ई क़ैद हुआ ऐं सॼो जेल तक़रीबन ओपन जेल हो ऐं सभु कैदी A क्लास में हुआ। मुंहिंजे अंदरि वञण सां अंदरि पहुतल शागिर्दनि जो मेड़ थी वियो ऐं हिकिड़े यार छिके मूंखे मुंहिंजा कपिड़ा लहिराया ऐं कोसो पाणी कराए वेझण लाइ साबुण ऐं तेल ॾिनो। जॾहिं वेझी साफ़ थी आयुसि त मुंहिंजे कपिड़नि जो वॻो मूंखे पाइण लाइ ॾिनई मूंखे यादि आहे त मुंहिंजो लाथल कपिड़नि जो जोड़ो 3 दफ़ा टहिकंदड़ पाणीअ मां खार सोडा सां साफ़ करे खणी आया त बि पाजामे जे अगठ में बेअंत जुआ चुटियल हुयूं। उन खां सवाइ हफ़्ते ॾेढ ताईं मुंहिंजे वारनि मां कामरेड जूं कढंदा रहिया। कराची जेल में रुगो 15 ॾींहं रहियुसि। तंहिंखां पोइ कुझु ॿियनि कांग्रेसी दोस्तनि समेत सखर डिस्ट्रिक्ट जेल में वठी विया, जेको हिन वक़्तु बि पुराणे सखर लॻ स्टेशन कोर्ट जे भरिसां आहे। नऊं सेंट्रल जेल दरिया जी हुन पार अञा ठही रास न थियो हो। सखर जेल में पहुचण वक़्तु मूंखे मालूम थियो त हेमू कालाणी खे उन ई जेल में फांसी ॾिनी वई हुई ऐं पीर सुबकतुल्ला शाह राशिदी खे पिणु मार्शल जे कानून हेठि मौत जी सज़ा सखर जेल में ॿुधाए हैदराबाद सेंट्रल जेल रवानो कयो वियो हो। सखर जेल में कांग्रेस जा वॾा वॾा अॻवान बंदि हुआ, जिन में कांग्रेस जी कारोबारी कमेटीअ जो सदर जयराम दास दौलतराम ऐं सिंध कांग्रेस जो प्रेसिडेंट चौथराम गदवाणी शामिल हुआ। जेल में कुझु MP जहिड़ोक नारायण दास मलकाणी, नेवंदराम ऐं चोटी जो वापारी ऐसरदास बि असां सां गॾु हुआ। ॿियनि साथियुनि में मज़दूर अॻवान नारायण दास पेजर, चेंबर ऑफ कॉमर्स जो मल्होत्रा, सेठ सुखदेव, हरिदास लाल, मोहम्मद अमीन खोसो,
वली छा ऐं ॿिया बि अंत कारकुन ऐं अॻवान शामिल हुआ। असीं सभु जेल जे 1 क्लास में हुआसीं। जॾहिं त टीप खाधल कुझु नौजवान सियासी कारकुननि खे B क्लास में ऐं लॻभॻि ॿियनि 300 कारकुननि खे C क्लास में वाड़ियो हुआऊं। हुन ज़माने में बिजली या पाणीअ जो बंदोबस्तु जेल में कोन हो, तंहिं करे 200 आम कैदी जेके जेल जे खूह ते नार गेड़ींदा हुआ ऐं सॼी जेल जी सफ़ाई ऐं पोची जे कम ते पिणु मामूर हुआ, तन खे धार वार्डन में रखियो वियो हो। मूं अचण शर्त जयरामदास दौलतराम सां राब्तो कयो ऐं खेसि हिकु प्रोग्राम ठाहे पेश कयो। मूं ज़रूरी पिए सम्झो त हिननि सीनियर लीडरनि खां जेके 1921 ईस्वीअ खां वठी कांग्रेस जी मुख़्तलिफ़ तहरीकुनि में हिसो वठंदड़ ऐं केतिरा ई वॾा आलिम ऐं मुदबिर हुआ खां उन ॼाण हासिलु कजे ऐं उन्हनि खां कुझु सिखिजे। जॾहिं मूं उन्हनि मज़मूननि जी लिस्ट जयरामदास खे पेश कई त खिली चयाईं, चर्चो थो करी छा? मूं वराणियो, साईं मुंहिंजा हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त असां तव्हांजे क़दमनि में वेही सिखणु था चाहियूं ऐं हिन खां वधीक ॿियो कहिड़ो बहितर मौक़ो असांखे मिलणो आहे जो अव्हां जहिड़ो पुराणनि ऐं झूने पुराणनि ऐं चोटी जे मुदबिरनि अॻवाननि खां ॼाण ऐं इल्मु हासिलु करियूं। पोइ जेल में लेक्चरनि जो सिलसिलो शुरू थियो। मूं जेके 10 महीना उते गुज़ारिया से वॾी इल्मी माहौल में गुज़ारिया। अटकल 300-400 ॼणा लेक्चर ॿुधण लाइ हाज़िर हूंदा हुआ। लेक्चरनि जी पुॼाणीअ ते सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू थींदो हो। ईअं खणी सम्झो त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि लेक्चरनि जी अहमियत सेमिनारनि जहिड़ी हूंदी हुई। उन्हनि मौज़ूअनि मां कुझु हेठियां रीति हुआ। अंग्रेज़नि जी नंढे खंड में आमद ऐं बंगाल खां वठी सिंध ताईं उन्हनि जी वाध, 1857 ईस्वीअ जी आज़ादीअ जी हलचल ऐं बाद में अलीगढ़ मूवमेंट ऐं कांग्रेस जो वजूद में अचणु, 1914 ईस्वीअ खां वठी 1921 ईस्वीअ ताईं पहिरीं महाभारी जंग जे ख़ात्मे बाद शुरू थियल अदम तावन ऐं ख़िलाफ़त तहरीकूं, 1917 ईस्वीअ जे बाल्शविक इनक़लाब जा हिंदुस्तान ते असर। नंबर 5, अमेरिका जी तरक़ी ऐं आलमी सतह ते इनक़लाबनि जो सिलसिलो। नंबर 6, हिंदुस्तान अंदरि मज़दूर ऐं कम्यूनिस्ट तहरीकुनि जी शुरूआत में वाध। नंबर 7, 1930 ईस्वीअ खां पोइ ख़ुदाई ख़िदमतगार तहरीक भगत सिंह वारी गदर तहरीक ऐं 1929 ईस्वीअ धारे पूर्ण सूराज मुकमिल आज़ादीअ जो बहाल कयल ठहरा। नंबर 8, गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, M.N. राय जहिड़नि लीडरनि जे बारे में ॼाण ऐं उन्हनि जूं आतम कथाऊं। एतिरी मालूमात 4 सालनि जी ग्रेजुएशन कोर्स में बि हासिलु कोन थिए हा जेतिरी ॼाण असांखे उन्हनि 10 महीननि में जेल अंदरि हासिलु थी। बाद में हिकु ख़ासि ट्रेन ज़रिए उन्हनि सभिनी अॻवाननि खे हैदराबाद सेंट्रल जेल उमाणियो वियो, जिन में आउं बि शामिल हुउसि। हैदराबाद जेल में अटकल 6 महीना काटणा पिया। असांखां अॻु परचोदियार थी ऐं ॿिया केतिरा ई इनक़लाबी उन ई क़ैद में हुआ ऐं सॼो जेल आम क़ैदियुनि सां भरियल हो। अटकल 1600 क़ैदी हुर हुअण जे इल्ज़ाम हेठि पिणु सज़ा लॻियल या नज़रबंद हुआ। मूंसां गॾु उन ई सोरनि खोलण वारे वार्ड में के अहिड़ा पुराणा इनक़लाबी तहरीकुनि जा कारकुन बि शामिल हुआ जंहिंजो सिलसिलो भगत सिंह ऐं आज़ाद सां वञी पे मिलियो। उन्हनि मां 2 सिख हुआ। उहे मूंखे अक्सर पुराणियुनि दहशतगर्द तहरीकुनि बाबति ॼाण पिया ॾींदा हुआ। अली मकरानी मुंहिंजे पासे वारी खोली में बंदि हो, जंहिं वटि मौलाना अबुल कलाम आज़ाद जो तर्जुमा अल क़ुरान, ग़ुलाम रसूल बर्क जो 2 क़ुरान ऐं मौलाना मौदूदी जा कुझु किताब मौजूदु हुआ। पढ़ण जो तमामु घणो मवाद उते मिलियो। लेनिन जी तालीमात बाबति अटकल 20 वाल्यूम मुविशनदास शेवदासाणीअ खां वठी पढ़िया। सुबुह जो 3-4 वॻे उथी वर्ज़िश कंदो हुउसि, जंहिंजे करे मुंहिंजो बदन फिट हो। ॿियो त घर मां सुठो गिह ऐं ॿियूं ताक़त वारियूं खाधे पीते जूं शयूं पाबंदीअ सां ईंदियूं रहंदियूं हुयूं। पंहिंजे खोलीअ जे घणो तणु सफ़ाई मां पाण कंदो हुउसि, छो त दरिया वेझो हुअण सबबि जेल जे समूरनि खोलियुनि अंदरि सॼो ॾींहुं वारी पई वसंदी हुई। सफ़ाई वारा घणो करे पोड़ा हुर या कारे पाणीअ तां मोटियल कुराड़ा कैदी हुआ। हिकु ॾींहुं जयरामदास मूंखे चयो, पुट, हिननि कैदियुनि मां केतिरा बेॾोही ऐं सुठनि ख़ानदाननि जा माण्हू आहिनि, पर असां उन्हनि लाइ घणो कुझु नथा करे सघूं
छो त ॿुहारी ऐं पोचे जो कमु त उन्हनि खे करिणो ई पवे थो, पर असां पंहिंजा बर्तन जेकर पाण मांजियूं। हिकु त असां पंहिंजी ख़िदमत पाण कंदासूं ऐं ॿियो उन्हनि खे बि उहो अहसासु थींदो त ही भला माण्हू आहिनि जेके असांखे ज़लील ऐं हीच नथा सम्झनि। जयरामदास जे उन जुमिले मुंहिंजे मन में इंसान दोस्ती ऐं माण्हू जो नओं जोश जाॻायो। उन वक़्त खां वठी अॼु ताईं मां पंहिंजा थांव थिपा पाण मलींदो ऐं साफ़ कंदो आहियां ऐं हमेशह पंहिंजी नौकरनि चाकरनि ऐं कुड़मियुनि कासिबनि सां भाई पीउ ऐं बराबरीअ वारे वहिंवार सां हलंदो अचां। ऐं अॼु बि जयरामदास जा उहे अमली भाई पीउ ऐं रवादारी वारा सबक़ न विसारे सघियो आहियां। मां उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिंजी संगत में रही मूं में गांधीवादी माणपो ऐं इंसानी हमदर्दी जो जज़्बो पुख़्तो थियो, जेको अॼु बि जिस्मानी कमज़ोरीअ जे बावजूदि मूं में जीअं जो तीअं सलामत आहे। जुलाई 1944 ईस्वीअ में मूंखे ओचितो हैदराबाद जेल मां आज़ादु कयो वियो। पोइ मां 2-3 ॾींहं पुराणनि कांग्रेसुनि ऐं शागिर्द तहरीक जे साथियुनि सां कचहरियूं करे ॻोठ आयुसि, जिते बाबा ऐं चाचे खे आमादा कयुमि त मूंखे वकालत जी तालीम लाइ इजाज़त ॾिनी वञे। उन्हनि जी इजाज़त सां कराची पहुतुसि त पहुचण साण ई शागिर्द कम्यूनिस्ट मज़दूर तहरीक ऐं सिंधी अदब जी तरक़ी पसंद तहरीक जे गर्दाब में घिलिजी वियुसि।